नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी हिकु क्वेश्चन पुछणो आहे। हाँ त अॻे मां पंहिंजो घर ॿार छॾे करे हाँ जंगलनि में वेंदा हुआ हाँ ऐं चवंदा हुआ असांखे परमात्मा खे यादि करण लाइ जंगल में वञिणो आहे, असांखे पवित्र रहणो आहे। हाँ त छा जंगल में सिर्फ़ु वञी करे भॻवान खे यादि करे थो सघिजे, पवित्र रही थो सघिजे? हाँ ॾिसो, हिन में मुख्य ॻाल्हि इहा आहे कि भई पाण जेके ॿ उद्देश्य सां पाण घर बार छॾूं था, भई असांखे पवित्र रहणो आहे ऐं भॻवान खे यादि करणो आहे, त हिन लाइ पहिरियों त पाण खे भॻवान जी परिभाषा पतो हुजणी खपे कि भॻवान आहे केरु। भॻवान हूंदो आहे निराकार ज्योतिर्बिंदु, जेके पंहिंजो शरीर न हुजे। भॻवान खे यादि करण लाइ घर बार छॾण जी ज़रूरत न आहे। भॻवान खे यादि करण लाइ पंहिंजे देह जी संबंधियुनि खे बुद्धि सां भुलिजणो आहे, देह जे पदार्थनि खां। हिन खां ममत्व न रखणो आहे। भई देह त आत्मा खे खपे ई सही, देह जे बिना उहो कर्म कीअं कंदी। देह जे संबंधियुनि सां बि संबंध निभाइणो ई अथसि, देह जे पदार्थनि खे बि हुनखे यूज़ करणो अथसि, लेकिन सभु कुझु कंदे ममत्व न हुजे। पंहिंजे पाण खे जेतिरो पाण आत्मा सम्झंदासीं ऐं पाण निराकार परमात्मा जी यादि में रहंदासीं त केतिरी बि शोर वारी जॻह हूंदी न, पाण कंहिंसां गॾु रहंदासीं, परमात्मा जी यादि में रहंदासीं। कर्म का संन्यास न करणो आहे। भई पाण घर बार छॾे करे वेंदासीं जंगलनि में त हुते कर्म न थींदो। बसि पाण भॻवान खे चऊं था, भॻवान खे यादि था करूं, बसि तो रोटी पाणी बि ॿियो कोई ॾेई वेंदो। लेकिन परमात्मा बाप चए थो कि हिकु त मुंहिंजे यथार्थ परिचय खे ॼाणो, तव्हां ख़ुदि खे पहचानियो, ॿियो कर्म करते मूंखे यादि करो। स्थूल चीजुनि खे छॾे करे जंगल में न वञो, तव्हांजी देह जे संबंधी, देह जे पदार्थनि खे बुद्धि सां भुलिजो, हिन सां ममत्व न रखो। ये देह जा पदार्थ, देह जा संबंधी सभु परमात्मा बाप जा आहिनि। मां ट्रस्टी आहियां। ट्रस्टी सम्झी करे सभु संभालो त तव्हां किथे बि रही करे मूंखे यादि करे सघंदा आहियो। ॿी ॻाल्हि आहे कि जो चईंदा आहिनि न कि असां घर बार छॾूं था, असांखे पवित्र रहणो आहे। भई सन्यासी चईंदा आहिनि कि स्त्री त नागिन आहे, असां त वञूं था स्त्री खे नागिन दोष ॾेई करे ख़ुदि हली वेंदा आहिनि। त परमात्मा बाप चवनि था कि स्त्री नागिन आहे त तव्हां नाग आहियो, नाग घर में न रहंदो त कुझु थींदो ई न। पंहिंजे मथां बोझ न खणंदा आहिनि, स्त्री जे मथां माण्हू दोष लॻाईंदा आहिनि। स्त्री नर्क जो द्वार आहे। हाँ, लेकिन जॾहिं जेसिताईं पुरुष न हूंदो त स्त्री बि छा कंदी, त ॿिन्हिनि जो ई दोष हूंदो आहे न। परमात्मा बाप चवनि था पवित्र रहण जे लाइ तव्हांखे घर बार छॾण जी ज़रूरत कोन अथव। तव्हां जॾहिं गृहस्थी बसाई अथव या न बि बसाई अथव त परमात्मा खे यादि करे तव्हां पंहिंजे घर में या हिन दुनिया में जीवन जी करे बि तव्हां पवित्र रही सघंदा आहियो, जॾहिं पंहिंजे पाण खे आत्मा सम्झंदव। छो जी आत्मा जो स्वधर्म ई पवित्र आहे ऐं पवित्र रहण बि सुठो ई आहे न। छो जी जेसिताईं पवित्र न रहंदासीं तेसिताईं परमात्मा बाप सां पाण जो योग न लॻी सघंदो आहे। त इहे जेका असां माण्हू जीअं सन्यासी घर बार छॾे वेंदा आहिनि कि असांखे पवित्र रहणो आहे, स्त्री खां परे रहणो आहे, न। तव्हां घर गृहस्थी वसाई अथव त संभालो, बाक़ी पवित्र रहणो अथव त हुनजी शक्ति तव्हांखे मिली सघंदी आहे। जॾहिं तव्हां पंहिंजे पाण खे आत्मा सम्झंदव, मूंखे यादि कंदव त परमात्मा जी शक्ति आत्मा खे मिलंदी आहे, जाते आत्मा काथे बि रही करे, जंहिंसां आत्मा काथे बि रही करे पवित्र रह सघंदी आहे। ब्रह्मचर्य पालन करे सघंदी आहे आत्मा। लेकिन पहिरियों पाण सन्यासियुनि खे एतिरो ज्ञान न हुयो न, सन्यासियुनि खे छा कंहिंखे बि पतो न हुयो कि भॻवान निराकार परमात्मा आहे। त सभु शरीर खे सम्झंदा हुया न, सोचदा हुया शरीर सां परे रहंदासीं त पवित्र रहंदासीं। लेकिन शरीर खां परे अर्थात
शरीर पंज पाण खे शरीर न सम्झो, पंज पाण खे आत्मा सम्झो। आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कंदा त तव्हां सभिनि जे विच में रही करे बि जीअं आहियो ई न। छो जो शरीर खे भुलिजल आहियो न, त आत्मा बिना शरीर त बुरो कर्म कंदी न, कार में वेंदी न। त जॾहिं पाण शरीर खे भुलिजंदासीं, हिते शरीर खे परे न वठी वञिणो आहे, शरीर खे भुलिजणो आहे, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झंदासीं त पाण पवित्र रही सघंदा आहियूं घर गृहस्थी में रही करे बि। ॾिसो माण्हू सुबुह जो पाठ पूजा कंदा आहिनि, चवंदा आहिनि सनानु करणु, कीर्तन ते वेंदा आहिनि, त हुन समय बि विकारनि खां दूर रहंदा आहिनि। ये त सही आहे कि पवित्र रहंदासीं त ही भॻवान जे नज़दीक पाण हुनखे यादि करे सघंदासीं। त हुनजे लाइ पंहिंजे पाण खे आत्मा सम्झंदासीं त पाण परमात्मा सां ॿियो नज़दीक रहंदासीं। छो कि परमात्मा खे ख़ुदि खे शरीर कोन अथसि न, त हुन अशरीरी सां गॾु रहण जे लाइ पंहिंजे पाण खे बि ओड़ो रूप धारण करणो पवंदो। हिन जो मतिलबु इहो न शरीर जो घात करो न, शरीर में रहंदी मां आत्मा पंहिंजे निराकार परमात्मा सां गॾु हिन शरीर रूपी कर्मेंद्रियनि सां मां कर्म थी कयां। हिन शरीर जा जेका बि संबंधी आहिनि, जेको बि मूंखे धंधो मिलियो आहे हिन शरीर सां करण जे लाइ, उहो मां करां थी। मतलब हथनि सां कर्म करणा आहिनि ऐं मन सां परमात्मा खे निराकार रूप में यादि करणो। हा, त पंहिंजी भॻवान जी यादि बि थी वई ऐं परमात्मा जे संग में रहंदासीं त आत्मा त शुद्ध थी वेंदी, पवित्र थी वेंदी न। जी हाँ, ठीक है। ठीक है दीदी। हाँ, थैंक यू।